जी नाज़रीन, मौजूद आहियूं माथेलो मुमलई माड़ी में, जिते पोरहत मुनवर अली ककड़ो गुज़िरियल 6 महीननि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। अचो त मौजूद हितां जा जेके रवासी आहिनि या सियासी समाजी अॻुवान आहिनि या मुनवर अली ककड़े सां कोशिशि कंदासीं ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मां मुनवर अली ककड़ो माथेलो मुमल जी माड़ी जो रवासी आहियां ऐं गुज़िरियल 6 महीननि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहियां। इन 6 महीननि में जेके मां वटि घर में इलाज वारा हुयो सभु विकिणी पंहिंजो मां इलाजु करायो आहे। हींअर मां वटि कुझु बि न आहे जो मां पंहिंजो इलाजु करायां। मां वस वारनि खे इहा गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां, ज़रा मुंहिंजी माली मदद कयो जीअं मां पंहिंजो घर हलाए सघां। अली ककड़ो जेको मुमल जी माड़ी जो रहवासी आहे, उहो ज़िंदगी ऐं मौत जी जंग लड़े पियो, जेको कैंसर जे मूज़ी मर्ज़ में आहे। सो मां वस वारनि खे अपील कयां थो, जेके पंहिंजे सरदार अलीगौर ख़ान, सरदार राजा ख़ान मार, जाम इकराम ख़ान, सैफुल्ला ख़ान धारे जो, शहरियार ख़ान शर, जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खे अपील कयां थो त ख़ुदा कारण हिन जी मिसकीन जी मदद करनि, माली मदद करनि, जीअं हे पंहिंजो इलाजु कराए सघे। माथेलो मुमल जी माड़ी जा रहवासी आहियूं। मुंहिंजे भाउ मुनवर अली जेको गुज़िरियल कुझु महीननि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। असां वस वारनि खे अपील कयूं था त असांजी माली मदद कई वञे। लखें रुपया ख़र्चु अची रहिया आहिनि, डॉक्टर वॾो ख़र्चु ॿुधाए रहिया आहिनि जेको असां वटि न आहे। असांजी मदद कई वञे। जी नाज़रीन, मौजूद सियासी समाजी अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कईसीं त ग़रीब पोरहत मुनवर अली ककड़ो जेको गुज़िरियल 6 महीननि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिंजे करे हिन ग़रीब जा जेके वारिस आहिनि, घर में पियल आला तीला जेके बि रक़म हुई खपाए हिन जो इलाजु कराए चुका आहिनि, मगर हिन वक़्तु हिन जे घर खे चरखे हलाइण लाइ बि पैसा न आहिनि। घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि या DC घोटकी या ॿियनि वासरनि खे हिन अपील कई आहे त हिन मिसकीन जी माली मदद करे हिन ग़रीब जी ज़िंदगी बचाई वञे ऐं हिन ग़रीब जो चरखो हलाइण लाइ हिन लाइ माली मदद कई वञे। कैमरामैन मोहम्मद ईसा कोलाची सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।